नाज़रीन, रतो दिरो में सरकारी मुलाज़िमनि पारां पेंशन में कटौती ख़िलाफ़ ऐं ॿियनि मुतालबनि जी मञता लाइ कम छॾ हड़ताल की वई आहे। तफ़सील रहियो आहे यूनिस सोमरो जी। यूनिस, छा तफ़सील आहिनि? बिल्कुल, रतोजरो में सिंध इंप्लॉइज अलाइंस जे सदर ते सरकारी मुलाज़िमनि जे पेंशन में कटौती, GRA न ॾियण ऐं ॿियनि मसइलनि जे हल न करण ख़िलाफ़ सप्लाई गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज पारां 3 ॾींहं बेबाउन बेकारी पटियूं ॿधी तालाबंदी करे एहतिजाज कयो वियो आहे। मुज़ाहिरीन पारां नारेबाज़ी पिणु कई वई। उन मौके ते प्रोफेसर मलार सिंधी, प्रोफेसर मोहम्मद काबिल डायो, प्रोफेसर इफ्तिकार सुमरो, प्रोफेसर यासिर मंगी, जावेद गांगरो, अनवर सजाद शाह, सैयद अहसन शाह ऐं ॿियनि चयो त उहो किथां जो इंसाफ़ आहे जो हिकु माण्हू 60 वरनि जी ॼमार ताईं पंहिंजा फर्ज़ निभाए ऐं उनखे वरी रिटायरमेंट बैदि पंहिंजे पोइ जो हक़ बि न ॾिनो वञे थो। हुक्मरान पंहिंजी होड ते सरकारी मुलाज़िमनि सां जेका नाइंसाफ़ी करे रहिया आहिनि, असां उनजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। पेंशन ते कट हणी मुलाज़िमनि खे रोडनि ते अचण ऐं इदारनि जी तालाबंदी करण लाइ मजबूर कयो वियो आहे। सिंधी माण्हुनि खे वौत ॾियण जी सज़ा ॾिनी पई वञे। करप्ट हुक्मराननि सॼी सिंध खे तबाह करे छॾियो आहे। अॻुवाननि चयो त जेसीं ताईं कारे कानून वारो नोटिफिकेशन वापसि न वरितो वेंदो तेसीं ताईं एहतिजाज जारी रहंदो। जी यूनिस, समाजी मेहरबानी।